कायद अवाम ने अपने जान का नजराना पेश किया। मेरे 2 भाई शहीद हुए हैं। जो अवाम की तकलीफ है वो मेरी तकलीफ है। कदहीं असां खां विसरी न सघंदियां हर कंहिंखे हर कंहिंखे हर 27 दिसंबर तुंहिंजी यादि ॾियारे पई। शहीद जमहूरियत अॻूणी वज़ीर आज़म शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के 27 दिसंबर योम शहादत के मौके ते सुर्ख सलाम पेश करियूं था, जे पंहिंजे मुल्क ऐं क़ौम लाइ पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो। APP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मरकज़ी क़यादत के मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नक्शे कदम ते हलंदे बिना के फ़र्क़ जे अवाम जी ख़िदमत करण ते संदन के सलाम पेश करियूं था। पारा मीर इरफान तालपुर उम्मीदवार वार्ड नंबर 4 पाकिस्तान पीपल्स पार्टी राजू खानानी टाउन। असां खां विसरी न सघंदियां हर कंहिंखे हर कंहिंखे हर 27 दिसंबर तुंहिंजी यादि ॾियारे पई।